बावाज़े बुलंदतर सलवात। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे विलायत, नारे हैदरी, हुसैनियत, यजीदियत, अहल बेत जे ननेवर दुश्मन ते लानत, बरमुकसरीन लानत, बरढकू एंड कंपनी लानत। बावाज़े बुलंदतर सलवात। गुजारिश किया तो खतीबे विलायत मोहतरम जनाब गुलाम बाकर नराज के तथी मुला जो जिक्र बयान कन। उन खां बाद में असांजो पंजाब जो मेहमान ज़ाकिर किबला सैयद वजील हसन बुखारी जिक्र आले मोहम्मद कंदा। बावाज़े बुलंदतर सलवात। थोड़ो बाबा वेझा थी अचो, महिरबानी थींदी। जेके पोयों वेठा आहियो थोड़ो थोड़ो अॻिते अचो। मौला जी मजलिस जन्नत आ, जेतिरो क़रीब ईंदव ओतिरा दर्जा बुलंद थींदा। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो सभई गॾिजी। अल्लाहुम्मा जेके मोमिनीन बीमार आहिनि उन्हनि जे सेहत याबी वास्ते बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। जेके मोमिनीन मुश्किलात में आहिनि उन जी मुश्किलातूं आसानी वास्ते सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां। इल्तमास दुआ या परवरदिगारे आलमीन बेहक़े मखदूमाए आलमियान सिद्दीक़तुल कुबरा सैयदतुन निसाइल आलमीन पाक हसन हुसैन जे पाक अम्मा जे इज़्ज़त व अज़मत जो वास्तो थी मुंहिंजा अल्लाह फर्शी अज़ा नगरो न्याज आज़ादारी पंहिंजे मुक़द्दस बारगाह में कबूल फरमा। बानी मजलिस असांजे प्यारे भाउ राजा शफ़क़त हुसैन उन जे भाइरनि जो पुरखुलूस एहतमाम पंहिंजे बारगाह में कबूल फरमा। मुंहिंजा मौला बानियान जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त माल में मज़ीद बरकत अता फरमा। ज़िक्र हुसैन जे सदके उन्हनि जो जुमिले मुश्किलातूं आसान फरमा। जेके मोमिनीन अज़ादार जाथों जाथों हली आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जो नेक तमन्नाऊं पंहिंजे बारगाह में कबूल फरमा। जिन मोमिनीन जो दुआऊं ज़िम्मे आहिनि अलीयुन वलीउल्लाह जे सदके उन्हनि जो दुआऊं पंहिंजे बारगाह में कबूल फरमा। भाउ अख्तर अली हैदरी के सेहत सलामती उम्र दराज अता फरमा। मुंहिंजा मौला साईं हुबदार अली के सेहत कामिला उम्र दराज अता फरमा। गवार गुलाम असगर साईं बाबा रसूल बख्शा के सेहत सलामती उम्र दराज अता फरमा। सभई आमीन ते जो कायनात में जाथे जाथे अलीयुन वलीउल्लाह पढ़ण वारा मातमी वसन था उन्हनि खे कंहिंजो मोहताज न बनाइजा। मुंहिंजा मौला हिन ज़ुल्म सितम जे दौर में हर अली वारे जी इज़्ज़त महफूज फरमा। मुंहिंजा मौला असां सभिनी के वक़्त जे इमाम जी मारिफत अता फरमा। मुंहिंजा मौला इमाम ज़माना जे ज़हूर में ताजील अता फरमा। मुंहिंजा मौला असां गुनाहगारनि के मौला जी ज़ियारत नसीब फरमा। विलायत अमीर अल मोमिनीन जे दुश्मननि के निश्तो नाबूद फरमा। आज़ादारी जे मुनकरनि के निश्तो नाबूद फरमा। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात बुलंद आवाज़ से पढ़ो। यकीनन मौसम सख्ता गर्मी आ मगर हीअ गर्मी तव्हां खे कब्र जे गर्मी खां बचाईंदी। हे लम्हा मखसूस आहिनि जेके नसीब सां मिलंदा आहिनि। दिल चे थी अहिड़ी सलवात पढ़ो जो सरकार रज़ा मौला जो हरम पाक यादि अची वञे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे कुलूबना मौलाना अबिल कासिम मुहम्मद। वस्सलातु वस्सलाम अला व वसीयही व वज़ीरही व अखीयही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिहे खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब बुलंद सलवात। वस्सलातु वस्सलाम अला सय्यदतुल जलीलतुल मखदूमातिल मुतहिरा आलिमाए गैरे मुअल्लिमा सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। सर झुकाए साइण जे ज़ाते बुलंद सलवात।
व अहल बैत तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लानतुल्लाहि अला आदाइहिम व अजमईन इल्ला क़याम यौमिद्दीन। अम्मा बअद फ़क़त क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़्तला इब्राहीम रब्बहु बिकलमात फतम्महुन्न व इन्नी जाइलुका लिन्नास इमामा। अज़ीज़ान मोहतरम सामीन गिरामी क़द्र वाजिबुल एहतराम शिया ने हैदर करार तवज्जो नात के कुरान जो जिक्र शुरू कयो। मौला तव्हांजे समातुन के सलामत रखे, उहे घर वसंदा रहन जिन घरन में अली जो जिक्र थींदो आ। मौला तव्हांखे दुनिया हैरान आ, हेडी गर्मी में दुनिया ताके अली जो जिक्र बुधंदे पांजे घरन में सोचींदी हुंदी त ये कौम केड़ी आ। न हिनन ते सर्दी जो असर आ, न हिनन ते गर्मी जो असर आ, न हिनन ते निंड जो असर आ, न हिनन ते मौसम जो असर आ। पांजो समझी चुप न कजो, जुमले जी कीमत दिल जे तराजू में कजो। हक बजो नौकर सा एतरो ॻाल्हाइजो त मुंहिंजी दिल राज़ी थी वञे। दुनिया वारा सोच में पइजी विया आहिनि त ये कौम केड़ी आ जिते न गर्मी असर थी करे, न सर्दी असर थी करे, न मौसम असर थी करे, न बीमारी असर थी करे। दुनिया वारनि खे पंहिंजे पीरनि जे नालनि जी एतिरी ख़बर कान्हे जेतिरो असांखे मजलिसुनि जे जगहुनि जी ख़बर आ। मोमिन उन जगह ते पहुची था वञनि। दुनिया वारा हैरान थी आ त हिन क़ौम ते मौसम असर नथी करे। मां चयो हैरान न थियो, तव्हां लावारिस आहियो, असांजो वारिस मौजूद आ। पूरी ताकत भई त बुलंद बोलो बोलो सखी सरदार। बिस्मिल्लाह। मौला सलामत रखे तव्हांखे, सलामत आबाद रहो। हे लावारिस थोरे ई न, वारिस मौजूद आ। ऐं वारिस उहो वा जेको उलुल अमर आ। हाय बीबी राज़ी तव्हां ते। वारिस उहो वा जेको उलुल अमर आ, जंहिंजे पाक नालेनि जे इताअत में ज़मीन बि क़ाइम आ। अल्लाहु अकबर। जिनके पाक नालेन जे इताअत में आसमान बि क़ाइम आ। इमाम ज़माना जी पाक नालेन जो सदको वाजो दुनिया क़ाइम आ। मखलूक दा अज़ाब टरियल आ त इमाम ज़माना जे नालेन जे सदके में ज़मीन क़ाइम आ। त इमाम ज़माना जे नालेन जे सदके में आसमान जो शामियानो लगल आ। त इमाम ज़माना जे नालेन जे सदके में आसमान बारिश वसाए रहियो आ। त इमाम ज़माना जे नालेन जे सदके में ज़मीन रिज़्क़ पैदा करे रही आ। त इमाम ज़माना जे नालेन जे सदके में केर इमाम ज़माना जेको वक्त जो बक़ियतुल्लाह आहे, जेको वक्त जो आयतुल उज़मा आहे, जेको वक्त जो आयतुल कुबरा आहे, जेको वक्त जो हुज्जतुल्लाह आहे। मुखे मिंबर हुसैन जे इज्जत जो कसम, जेको इमाम ज़माना जे नालेन जे सदके मां पैदा थल ज़मीन मां रिज़्क़ खाई के बे हरामी के आयतुल्लाह सदे। हाय 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 हाय। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। खुशामद में कदे दाद न वतो आ। दिल से त मूंसां ॻाल्हायो। इन करे जो मोमिन जो दाद हितों निकिरंदो आ। मोमिन जो दाद हितों निकिरंदो आ। ऐं हिन काबे में अली रहंदो आ। शाबाश, मौला सलामत रखे। सैयद दादा दुआ जो तालिब आहियां। हिन काबे में अली रहंदो आ। इन करे फरमायो हुरमत मोमिन अफज़लो हुरमत काबा। मोमिन जी इज्जत हेदरी फरमान रसूल न हुजे मां पंहिंजी ज़बान कटाया। सैयद अब्दुल रहीम साहब ज़वार फिदा हुसैन। हुरमत मोमिन अफज़ल हुरमत काबा। मोमिन जी हुरमत, मोमिन जी इज्जत काबे जे हुरमत खां अफज़ल आ। काबे जे इज्जत खां अफज़ल आ। चंद बंदा अलाए कहिड़े ख्याल में आहिनि। मेंबर जे इज्जत जो कसम ते दाद ऋषि मां कॾहिं मजलिस पढ़ी न आहे त मजमो कठे थिए त मां मजलिस पढ़ां। मेंबर जे बुलंदी जो कसम, अली जी विलायत मजमन जी मोहताज थोरई आ। अली जो फज़ाइल रश जो मोहताज थोरई आ। अली जो फज़ाइल पब्लिक जो मोहताज थोरई आ। अली जा विलायत इत्तेहाद जी मोहताज ना है। जो मां अली जी विलायत बड़ा मता इत्तेहाद न टुटी वञे, मता मजमो न टुटी वञे। मेंबर जे इज्जत जो कसम, अगर इत्तेहाद टुटण जे करे अली जे विलायत ते पाबंदी हुजे हां त गदीर में रसूल कढे वे।
अली जी विलायत बयान न करे हम हथ ॾिसी रहिया आहियां त किंजा खजन था किंजा हेठि आहिनि। जॾहिं मैदान अरफात ते मदीने मां 70,000 हाजी रसूल पाण सां गॾु वठी वियो। अरफात जे मैदान ते हज जे खुतबे जे दौरान 1.5 लख जो मजमो कायम थियो। आवाज़ वहदत आहे मुंहिंजा हबीब इते अली जे विलायत जो ऐलान कर। ॾिसां त बंदो चुप कहिड़ो थो रहिजे। तुंहिंजो नबी तौहीद सां ॻाल्हाए चए थो मुंहिंजा अल्लाह या तोखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे जेके कठे आहिनि मूंसां लखनि जे तइदाद में। हेॾो मां अली जी विलायत पढ़ंदुसि हेॾो हे मुंहिंजे दीन तां फिरी वेंदा। त जब मां जी जिब्राइल वापसि मोटियो वरी जो आयो त कंबंदे हुकुम नाज़िल थियो। जिब्राइल कहिड़ो हुकुम आहे? जिब्राइल जदो खुदा थो चवई तूं ऐलान कर मूंखे रश न खपे अली वलीउल्लाह वाला। गर्जी राजी बोयंदे लाजिमा भैया तो बोलो 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 सखी सरदार बीबी राजी मौला सलामत रखे तव्हांखे। मौसम जे गर्मी ते विलायत वारी गर्मी हावी आ। नबी के फरमाया तू ऐलान कर हाय हाय मूंखे रश न खपे मजमूल के मूंखे अली जी विलायत खपे। अॻियां फरमाए वा अल्लाह या असमुक मिनन नास तू ऐलान कर हे मुकलसर ॼाणंद मां अल्लाह ॼाणा। शाबाश शाबाश तू ऐलान कर हे ॼाणन मां ॼाणा। वाहिद वाहिद कुरान जी आयत आहे जंहिंमें अल्लाह बंदन जी गारंटी ॾिनी आहे। जंहिंमें अल्लाह फरमाए तू अली जे विलायत वारो हुकुम पहुचा या अय्युहद रसूल बल्लिग मा उनज़िल अलैका मिन रब्बिक व इन लम तफअल फमा बल्लगत रिसालत व अल्लाह यासमुक मिनन नास। तू अली जी विलायत पहुचा बंदा ॼाणन अल्लाह ॼाणे। बंदन जे शर खां तोखे अल्लाह बचाईंदो। साईं हुबदार या ख़बर त अल्लाह खे बि हुई त भली मुझो मुस्तफा छो न हुजे। अगर अली पढ़ंदो त हरामन के तकलीफ थींदी। हाय अली हाय 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 दरी सलामत आबाद रहो। बीबी राजी सैयदा राजी मौला तव्हांखे सलामत रखे। ॻाल्हि त अली जी आहे न असांजो ज़ाती जहिड़ो आहे। हा जेके ॾेढ अख करे ॾिसंदा असांजे हुन सां त जहिड़ो कयो आहे। ॻाल्हि त अली जी आहे। ॻाल्हि त मौला जे विलायत जी आहे। पर पर पुठ वेही असां कोन था मञूं छा? उन्हनि खे जवाब शहीद मोहसिन नकवी ॾेई वियो। अॻियां लाज़िम आहे चुप करे मजलिस न ॿुध बि आहे टीवी ॾिस बि आहे। जेके मजलिस ॿुधणा उनखे ज़बान सां ॻाल्हाइणो पवंदो। उन्हनि खे जवाब सरकार मोहसिन नकवी ॾेई आयो। जेके कारा कपिड़ा पाए पोइ बि अली जे विलायत खां जली वरी चवंदा असां अली खे कोन था मञूं छा? सरकार मोहसिन नकवी फरमाए हम तो अली वलीउल्लाह के मुनकर को बुरा कहते हैं रंग क्यों आपके चेहरों का उतर जाता है। हाय बीबी राजी गर्जी शाबाश हाय दरी हाय 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 मौला सलामत रखे। 12 के सदके 12 मिनट में पढ़ी चुको आया। हम तो अली वलीउल्लाह के मुनकर को बुरा कहते हैं रंग क्यों आपके चेहरों का। चेहरो ॾसींदो आहे। मुनाफिक जी मजबूरी अंदर ॿियो हूंदो आहे ॿाहिरां ॿियो। अंदर अंदर में जलंदो आहे ॿाहिरां खिलंदो। तस्लीम कयूं था जागो था। हाय हाय सूरा बकरा जी आयत मजीदा मां जल्दी जल्दी तिलावत फरमाई आहे। सूरा बकरा जो इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे। ए महीने जा पीरा 10 ॾींहं मुसलमाननि वॾे ज़ोर ऐं शोर सां हज़रत इब्राहिम नबी जा मल्हाया। बिस्मिल्लाह हज़रत इब्राहिम नबी जा हज़रत इस्माइल जा पी पुटन जा हर मुसलमान बिना तफरीक चावा भी शद बंदी साहिल हदीस जा सुन्नी जा शियो ॻाल्हायो। हज़रत इब्राहिम जी याद सभिनी मल्हाई मगर तुझे पंजे इमाम जो फरमाना मिल्लत इब्राहिम जा असांजे शियन का सवा को आहे ही कोन। वाहिद नबी आजी जो मजहब अल्लाह कुरान में लिखियो आहे।
अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। वाहिद नबी अज़ार गुलाम असगर जिन जो मजहब अल्लाह कुरान में लिखियो। सूरह साफात खणो, खुदा हजरत इब्राहिम जो मजहब लिखियो, व इन मिन शियती ला इब्राहिम, बेशक इब्राहिम शियो हो। लाउड स्पीकर ते मुझी तकरीर जाते जाते आवाज वञी रहियो आहे, वीडियो कैमरा ते वीडियो थी रहियो आहे। जेसी ताईं जिंदा मां पंहिंजे लफ्ज़नि जो हरफनि जो ज़ामिन, अगर गलत साबित मां पंहिंजी ज़बान बाज़ार जे चौक ते कटायां, सज़ा पाण तजवीज़ कयो, मूंखे क़बूल आहे। कुरान मजीद न हुजे, सूरह साफात की आयत न हुजे, तर्जुमो गलत हुजे, मां पंहिंजी ज़बान कटायां। ज़बान खाल खुदा फरमाए व इन मिन शियती ला इब्राहिम, बेशक हजरत इब्राहिम शियो हुयो, बेशक हजरत इब्राहिम शियो हो। बेशक मां वरी थो चवां, बेशक हजरत इब्राहिम शियो। 1400 सालन खां वठी शिया ने हैदर करार जे बारे में बकवास करण वारा नमक हराम जेके घर वेही चवंदा आहिनि शियन न वञो, शियन जो खाइण हराम आहे, शियन जो पियण हराम आहे, शियन जो खाधो करण हराम आहे। मां चवंदो गैरत तव्हां में कोन्हे, असां सिर्फ सॾरायूं था। इब्राहिम कुरान में लिखियल आहे, अगर गैरत हुजे हा त कुर्बानी जो गोश्त न खाई हा। वो लिखियल कुरान तो लिखियल शियो जिसे खुदा मोहर आई लिखियल शियो। जॾहिं मलकूत समावात जी सैर कराई वई न हजरत इब्राहिम के, वसीम मलकूत समावात छा है? पुछो वे तुझे मौला खां, मौला मलकूत समावात जी सैर छा है? इमाम फरमाया असां 14 जी हुकूमत अल्लाह इब्राहिम खे ॾेखारी। बीबी राजी तवाते सैयदा राजी, मां दुआ कर तो सका 14 जी हुकूमत जो निजारो हजरत इब्राहिम के कराए वयो, मलकूत समावात जी सैर अल्लाह इब्राहिम के ॾेखारी। 14 जी हुकूमत सही बकायदा हुकूमत 14 जी ॾेखारे खुदा ॾसींदो रहियो। हीअ मुस्तफ़ा जी हुकूमत आहे, हीअ अली जी हुकूमत आहे, हीअ हसन जी हुकूमत आहे, हीअ हुसैन जी हुकूमत आहे, हीअ जाफर जी हुकूमत आहे, हीअ बाकर जी हुकूमत। सर खणो हलाल ज़ादो जिन जे अंदर दिल जे काबे में अली रहंदो आहे, जुमलो उन्हे जे लाइ मिंबर जे इज्जत जो कसम तुझो पंजो इमाम फरमाए तो सभिनी जो हुकूमत ॾिसंदो आयो। आखिर में खुदा फरमाए इब्राहिम ॾिस, सब खां वॾी हुकूमत महदी जी हुकूमत आहे, सब खां वॾी हुकूमत महदी जी हुकूमत आहे। तुझो इमाम चवंदो 14 जी हुकूमत ॾिठई, 14 जे नूरनि जे पोयां इब्राहिम ला तइदाद नूर ॾिठा जेके 14 जे चंड वांगुरु रोशन हा। इब्राहिम हथ ॿधी चए थो मुंहिंजा अल्लाह, हे 14 जे चंड वांगुरु जेके नूर मुनव्वर आहिनि ये केर आहिनि? खुदा फरमाई अली जा शिया है। जियो है गर्जी हैदरी बीबी राजू ए अली जा शिया ने कहा तुझे मौला लक़बा कायदुल गुरुल मुहज्जलीन। ज़ियारत लफ्ज़ आहिनि तुझे अमीर मौला जा। अस्सलाम अलैका या कायदुल गुरुल मुहज्जलीन, सलाम हुजे उन ते जेको नूरानी चेहरनि जो कायदा, जेको मुनव्वर चेहरनि जो कायदा, जेको रोशन चेहरनि जो कायदा, जेको बरंदड़नि चेहरनि जो कायदा, रोशन चेहरनि जो कायदो आहे फ़क़त अली। ऐं इहो वञी दुनिया ते प्रैक्टिकल कयो। जंहिं बंदे जाथे अली खे छॾियो आहे उन जे चेहरे मां रौनक हली वई आहे। हाय 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 हाय, जेको हथ न खणी सघियो अल्लाह ॼाणे का मजबूरी न हुजे। भई त बुलंद करे बोलो बोलो सखी सरदार। ये रोशनी अली जे विलायत वारी रोशनी आ, देखा चेहरे से कायम आ। हाय हाय, सूरह बकरा में खुदा इरशाद फरमायो वा इज़ तला इब्राहिम रब्बहू बिकलमात, हाय हाय फतमहुन। याद कयो उन वक्त खे जॾहिं असां इब्राहिम नबी जो इम्तिहान वरतो से। इम्तिहान इब्राहिम जो आहे, तव्हां जो न, तव्हां कंद न हलायो। वा इज़ तला इब्राहिम, इम्तिहान नालो ॾुखियो आहे इम्तिहान।
इब्राहिम रब्बहु बकलमात फतम्महुन याद कयो उन वक्त के सरकार जडे असा इब्राहिम नबी जो इम्तिहान वरतो सी छा थियो ओ इम्तिहान में पास थियो ओ व इन्नी जाइलुक लिन्नास इमामा पो असा उनके इंसानन जो इमाम बनायो से सलामत आबाद रहो इम्तिहान वरतो वयो इम्तिहान में पास थियो पो उनके इंसानन जो इमाम बनाए वयो हाने इम्तिहान उन खां वरतो तो वने जेको नबी बाहे रसूल बाहे साहिब शरीयत बाहे साहिब कलमा बाहे उलुल अज़म पैगंबर बाहे पान खलीला पुट ज़बीहुल्लाह अल्लाह जे काबे के बनाने वारो साईं हुबदार मलकूत समावादी शेर करण वारो उन खां बाद में अल्लाह इम्तिहान वठी रहवा जेतरा नबी गुजरियान तुझे अल्लाह जा जेतरा नबी गुजरियान उन्हनि सभिनी का अल्लाह इम्तिहान वतो याकूब नबी जो इम्तिहान यूनुस नबी जो इम्तिहान यूसुफ नबी जो इम्तिहान मूसा नबी जो इम्तिहान इब्राहिम नबी जो इम्तिहान जडे नबी आहिनी मासूम हुज्जत खुदा अल्लाह जा पैगंबर पो उन्हनि का इम्तिहान शो वरतो वयो गाल मा कुरान जी कया मा हदीस जी गाल न कया जे बंदे जे दाद सा मा वडो अल्लाह मा थी वने वो दाद संभाले रखे जिन जे दिल जे तराजू जो मालिक लिया उन जे दाद जी मुखे जरूरत आ साजे करे इम्तिहान वरता वया को मुल्लो न दे सही त फकीर वट अचजा मा तुजो हाथ वठी मस्जिद कूफा जे दरवाजे पे 80,000 जो मजमा मस्जिद कूफा जे मिंबर पे वजहुल्लाह ऐनुल्लाह यदुल्लाह कल्बुल्लाह लिसानुल्लाह अली पांजे सीने ते हथड़ी फरमा दुनिया वालो अल्लाह हर नबी का इम्तिहान मा अली जे विलायत जे करे वरतो अल्लाहु अकबर हर नबी का इम्तिहान अली जे विलायत करे अल्लाह जो हुज्जत में इम्तिहान इब्राहिम बाह में अली जे विलायत करे याकूब का यूसुफ जुदा जो अली जे विलायत करे हाय हाय यूनुस मच्छी जे पेट में वयो अली जे विलायत मस्जिद नबवी में एकड़ो बंदो आयो तुझे चौथे इमाम जे सामो नालो अथस अब्दुल्ला इब्न फला जागजो अब्दुल्ला इब्न फला पी जो नालो किताब में लिखला मगर कन्फर्म ना है अल्लाह अकबर समझदार मजमू जे सामो किताब में पी जो नालो लिखला साईं बाबा रसूल बख्शा मगर कन्फर्म ना है न करे माजम इब्न फला थी सके किताब बारे को बियो लिखो हुजे की बे हाय 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 मुसलमानन जे उन्हें जो पुत्रा कन्फर्म ना है आगे वो बीठो फर्जंद रसूल हे मां छा बुधी रहो आया इमाम जे छा बुधी रहो आ फर्जंद रसूल माबूदो वा ता फरमाया यूनुस नबी मच्छी जे पेट में अली जे विलायत जे करे वयो इमाम फरमाया बेशक अली जे विलायत जे करे वयो आ सलाम उन्हनि हथनि जे अली जे फज़ाइल खजी रहा आहिनि मौला तव्हां जे हथनि खे सलामत रखे हथ कंहिंजे अॻियां मोहताज न थियनि जेका अली जे ज़िक्र में ॻाल्हाए रहा अली जे ज़िक्र में वेहण अज़ीम इबादत आहे मूंखे मिंबर जे बुलंदी जो कसम आहे तुंहिंजे सादिक मौला फरमाए जेको असांजे ज़िक्र में वेहंदो आहे जेतिरी देर वेठो रहंदो आहे अल्लाह हिकिड़ा मख़सूस फरिश्ता ख़लक़ कया आहिनि जेके हर मोमिन जे भरिसां वेहंदा आहिनि ऐं मुसलसल उन जे पुश्त ते हथ फेराईंदा रहंदा आहिनि बंदे पुछो मौला पुश्त ते हथ छो था फेराइनि इमाम चयो जेतिरी देर मोमिन वेठो वा ओतिरी देर उन जा गुनाह मिटाए रहा आहिनि हाय 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 अल्लाहु अकबर जिक्र हुसैन जिक्र अली सा को अमल मुकाबलो ही न तो करे सके हाय हाय अल्लाहु अकबर को अमल मुकाबलो ही न तो करे सके जदो मौला मछा बुधी रहो आया यूनुस नबी मच्छी जे पेट में अली जे विलायत करे इमाम बेशक अली जे विलायत करे जाग जडिस जो मुडे हाय हाय हे अग्यों भी चार बंदा दिठाई न हाने पांजी हैसियत जाहिर पे करे जब ता जे डाडा भी दावा कई तवां जे चाचे हसन भी दावा कई तवां भी दावा करे रहा सही मजहर छा
चार बंदा ॾिसी उन जो आवाज़ मथे जो चलो सिर्फ दावा या को दलील बाहे सयूबदारन जा लफ्ज़ खत्म थिया टेक छड़ी दीवार जी फर्जंद रसूल इन जे चेहरे में अखिन में अखियूं विझी तुझे इमाम फरमाए अगर वा मच्छी अचे तो खेॾ से हाय हाय सलामत आबाद रहो बीबी राजी दवाते बीबी राजी सैयदा राजी अगर वा मच्छी अचे तो खेॾ से पो त मञी दे सॼी मस्जिद हक्का बक्का सब कटे दिया इमाम फरमायो अखियूं बंद कियो तव्हां खाकी आयो जागी कर जा अखियूं बंद कियो तव्हां खाकी आयो अखियूं बंद कयनि बिला तशबीह सेकड़ न गुज़रियो तुझे इमाम फरमायो अखियूं खोलियो हाणे जो अखियूं खोलन त समंदर जे विच में छोलियूं हणी रहियो आहे समुंड उन पानी जे मथां बीठा तुझे इमाम सां गॾु ॾिस जमूडे समुंड जे पाणीअ ते नज़र पई हिन अब्दुल्ला ॿई हथ इमाम जे दामन में सुक विझी चयो फर्ज़ंद रसूल काथे मां ॿुॾी न वञा इमाम चयो न घबरा जंहिंजो हथ असांजे दामन में हूंदो आहे वो ॿुॾंदो न आहे हाय दरी बीबी राजी सैयदा राजी साइण राजी दवाते जिंजो हथ हाय हाय असांजे दामन में वो ॿुॾंदो ना है बिला तशबीह तुझे मौला निदा ॾिनी हाय हाय छॾ जो कयो तुझे मौला पानी मां हिकु हेव देखल हाय हाय मच्छी सर ॿाहिरि कढियो इमाम हथ जो इशारो करजो इहा मच्छी आ जी यूनुस नबी के पंहिंजे शिकम में खणी घुमायो हो चलो मां कीअं मञा इमाम जो मच्छी ॻाल्हाईंदी सलामत इनके हुज्जत चइबो आहे इनके उलुल अमर चइबो आहे इनके इमाम चइबो आहे इमाम मच्छी ॾे इशारो कयो तूं ॿुधाए इनके बिला तशबीह फसी अरबी ज़बान में मच्छी ॻाल्हाए चई मौला हाय हाय जॾहिं यूनुस नबी ते जागजो आखिरी कोने ताईं वेठल हलाल ज़ादो मुंहिंजो हर बंदे सां खिताब आहे जुमलो पंहिंजे लोहे दिल ते लिखजो मच्छी निहारे चई मौला जॾहिं यूनुस नबी ते तव्हांजे ॾाॾे अली जी विलायत पेश थी यूनुस इनकार न कयो थोड़ी देर जे लाइ यूनुस सोच में पइजी वियो त जे अली खे मां ॾिठो न आहे उन जी विलायत मां तस्लीम कीअं कयां बस यूनुस सोचण लॻो आवाज वहदत यूनुस भले तू मुझो नबी छो न हुजी भली तू मुझी हुज्जत छो न हुजी मां अल्लाह पाण ते वाजिब कयो आहे जेको मुझे अली के सोचींदो उनके सजा जरूर मिलंदी सलामत आबाद रहो आखिर में भैया थे बोलो 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 सखी सरदार हाय 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 जेके समझी लफ्ज़ खुदा फरमाए मां पाण ते वाजिब कयो आहे भले मुझी हुज्जत हुजे भले मुझो नबी हुजे लफ्ज़न जो वजन कर पो ॻाल्हाए मां पाण ते वाजिब कयो भली मुझी हुज्जत हुजे अली के सोचींदो मां उनखे सज़ा ज़रूर ॾींदुमि साईं अल्लाह वाजिब छो कयो पाण ते इन करे जो अॼु यूनुस खे छॾे त सुभाणे मुकसरन खे छॾणो पवंदो हाय हाय सलाम आइनल हथन थे बीबी तव्हांजे हथन के सलामत रखे अल्लाह फरमायो मां हुज्जतन के माफ न थो कया मां मुकसरन के माफ कयम मिंबर जे इज्जत जो कसम बस यूनुस नबी हलियो मच्छी के मौला तव्हांजे विलायत जो कसम मां दरिया नील जे फलाणे हिस्से में तरी रही हस फरिश्ते जे जरिए अल्लाह पैगाम नो जल्दी कर कश्ती में यूनुस सवारा इन कश्ती के रोक यूनुस के संभाल तेसी ताई शेर करा जैसी ताई मां हुक्म न जा मच्छी के मौला मां कश्ती के रोक्यो यूनुस के पांजे पेट में अंदर आंदो मौला मां 40 ॾींह 40 रातियों दरियाए नील में यूनुस नबी के सैर कराईंदी रहस ऐं 40 रातियों यूनुस नबी तस्बीह पढ़ंदो रहे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक व इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन तू पाक वा मां ज़ालिमन मां आहियां जो अली के सोचो अल्लाह अकबर बैठो आको जगो नौकर सगाल है जवार खालिद 40 रातियों तस्बीह तू पाकवा भानबी मां इन्नी कौन तो मिनज़ या तस्बीह दुकानन ते हाय हाय
मुल्लन जे विरद में मस्जिद जे दीवारन थे ला इलाहा इल्ला अंत सुबहानिक इन्नी कुंतु मिनज़ ज़ालिमीन पुछींदो वो ज़ालिम थींदो केरा हाय 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 हाँ 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 मां खत्म कर सदी पढ़ाई पुछीन ज़ालिम थींदो केरा हिन जुमले दे खबर पेजी वेंदी त किंजो अकीदो मेराज दे किंजो पस्ती में केर अली के मञींदो वा केर सोचींदो 40 रातियों मुसलसल जाग जो हलाल जादो यूनुस नबी पढ़ंदो रहे ला इलाहा इल्ला अंत सुबहानक इन्नी कुंतु मिनज़ ज़ालिमीन तुंजी ज़ात पाक वा मां ज़ालिमन माया जो अली जे विलायत के सोचो वा अली जो खाई अली जे विलायत जे बारे में बकवास करने वाला नमक हराम मुकस्सरो अल्लाह जी हुज्जत यूनुस नबी हो नबी थी विलायत के सोचे त ज़ालिमन मा थी वने तू इनकार करे आयतुल्लाह की थी अल्लाह अकबर अल्लाह अकबर भैया तो बोलो तो बोलो बोलो सखी सरदार विलायत अली जी हुज्जतुन के माफी काने अल्लाह अकबर मुसलमान जी ईद गुजरी वई मोमिनन जी अचण वारी आ टाइम जे दामन गुंजाए जल्दी जल्दी खास खास खबर तवज्जो हलान मुसलमानन जी गुजरी वई मोमिनन जी अची रही आ हलालन जी मवालन जी नबियुन जी वलियुन जी जेके अन्या छुपायो ईदुल्ला अल्लाह जी ईद है हाय 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 अल्लाह जी ईद अचण वारी हाय हाय ए गदीर अल्लाह जी ईद सजो साल हुज्जतूं जोर दींदी रही मोमिनन ते सादगी सा गुजारियो जने गदीर वारी ईद आई चंदा कर्ज खणी ईद कयो हाय 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 अल्लाह अकबर इमाम फरमायो गदीर दी ताकत ना है तो कर्ज खणी ईद गदीर कयो कर्ज लाइण का अगर पीरा मोमिन हलियो वियो कर्ज जाने इमाम जाने बल्कि देखो तैयारी कयो गदीर दे ईद दी तैयारी कयो 18 19 20 हाय हाय 3 दी ईद देखो मोमिन जी सा मिले हाय हाय ए गदीर वारी ईद हाय हाय मुनाफिकन जे मंसूबन ते पानी फिरण जो डी आ हाय हाय उन पानी मिलियो मुनाफिकन जे मंसूबन ते तवज्जो हलाइन इमाम का पूछो मौला शैतान जे का इबादत कई या इबादत नहीं इमाम फरमा शैतान जो हिक भी सजदो अल्लाह जे इबादत ला खालिस न हो मैं इन जुमले में कह रहे हो हाय हाय ज़हन थोड़ा दे इमाम एक भी सजदो में खालिस न हो मौला भाई इबादत कहीं जो है लंबा 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 सजदा इमाम फरमायो शैतान जे इबादत में खिलाफत जी लालच लिखल ही शाबाश मौला हथन के सलामत रखे बीबी दवा के सलामत रखे शैतान जे इबादत में खिलाफत जी लालच लिखल ही तेसी ताई लिखल रहो जैसी ताई आदम जे खिलाफत जो ऐलान न थियो हेडो आदम जे खिलाफत जो ऐलान थियो हेडो हरामी ज़ाहिर थी भी रहो आई कुछ हरामी पान के लिकायूं पिया अचन हेडो अली जे विलायत जो ऐलान थियो अल्लाह अकबर अल्लाह अकबर असली ईद मोमिनन जी गदीरा ए जगह ईद गुजरी वही मुसलमानन जी हाय हाय मुसलमानन सोखी गुजारी जन्नतुल बकिया वारी बीबी दुखी गुजारी तू तो मोमिन आ तुझे सीने में गोश्त आ इन्हनि जे गम में पत्थर रोंदा आहिनि
लफ्ज चई रहे हैं लफ्ज ते मजलिस मुकम्मल आ ये उहा ईद आ ज़ुल हज वारी जे ईद ते कूफे जे मुसलमानन जा बदमाश बार मुस्लिम जे लाश सा खेडंदा रहा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सीने ते हथण दो अच जा आजादारो अली जो धियूं जंगलन में रोवंदियूं रहियूं। मरहबा मरहबा है करे रोवण वारा। करबला शुरू थी चुकी आ। मुस्लिम ने अकील जो कत्ल करबला जी इब्तिदाया ता दुनिया दे जंगियूं डिठियूं आहिनि। दुनिया दे जंगियूं डिठियूं अथव मीडिया जो ज़मानो वा भली केॾा दुश्मन हुजनि मुल्क हिक ॿिए जा अॼु ॾींहं ताईं कंहिं मुल्क कंहिंजो सफ़ीर न मारियो आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। एडो गरीब आ हुसैन इब्न अली। आजादारो जरे मुस्लिम के सफीर करे वकील करे तुझे मौला कूफे मोकलने लगो न भाई हाथ शानन ते रखी मुस्लिम जो चेहरो चुम्मी तुझे इमाम फरमाए तो मां अल्लाह जो नुमाइंदो आया मुस्लिम तू मुझो नुमाइंदो आ अज खां बाद तू कूफे में मुझो वकील आ। आजादारो वकील जो नालो आयो मुस्लिम रोई जदो वकील के बिन गवाहन की जरूरत पवंदी आ। बिस्मिल्लाह है मौला ताजे है कबूल कर रहे। आजादारो गवाहन जो नालो आयो हुसैन जदो मुझे फौज ते नजर विझ जेको वणई ब गवाह वठी वञ। आजादारो फौज ते नजर पई मुस्लिम पान सां ॻाल्हाए जदो अॻे फौजी थोरा आहिनि अली जी धी सफ़र करे आई आ। या हुसैन मातम का दोच जा शर्म न कजा हो दादारो मातम दारो शाम जो टाइम आ। मुस्लिम ने अकील रोवंदो रोवंदो पांजे खेमे जे अंदर दाखिल थियो जिंजो नंढड़ो औलाद लफ्ज उन जे रोवण जे डांड जो नतर पई मुस्लिम जी छाड़ से अब्बास जी भेड़ा सैन बीबी रुकैया पांजे जोड़ी जा वारन में कंगी बजे थी प्यार ब करे रहा। सजे पासे दा मोहम्मद बैठो वा इन पासे दा इब्राहिम बैठो वा। आजादारो चेहरन दे बोसा पीड़े जा मुस्लिम ते नजर पई मुस्लिम रोई रहे वा। बीबी रोई जदी खैर ता है मुस्लिम और रोई छो तो हथा दब जा बधी छो तो मौला छो तो वकील बन जी कूफे बन वकील के बिन गवाहन जी जरूरत पवंदी आ। मौला जी फौज थोड़ी आ। बीबी जदी वो चमन साथो चाही हथ बधी छो तो जे नाराज न थी त मां जोड़ी वठण आयो आया। आजादारो जोड़ी जो नालो है डिशमुडे बिन्ही पुटन के उठारियई अलहदा खेमे जे कोने में वठी आई वडे शहजादे के प्यार करे रोई चेथी नंढे भा जो ख्याल कर जाए न के चोले लाहण जो डा नहीं दो। या हुसैन के शर्म अचे ओ चेहरो बे पासे करे मुस्लिम ने अखीर जो मातम आ उन मजलूम जो मातम आ जिन जो मातम कूफे जे दरवाजे ते अली जे धीयुन बथल हथन सा कयो हो। या हुसैन बीबी ताजो पुरसो कबूल करे बिल्कुल मुख्तसर बल लफ्ज पढ़ना है। आजादारो 18,000 बंधन मुस्लिम ने अकील जे हथ ते बैयत कई 8 ज़ुल्हज जो डी मुस्लिम ने अकील कूफे जे शहर में गरीब थियो यो 8 ज़ुल्हज जो डी हो 18,000 बंदा गड्ढा। आजादारो एडी तेजी से कूफे वारन वफा तब्दील कई घर मां निकरे हा पुत्र जो हथ वठी वापस भी करे घर वारी निकरे हा शोहर जो हथ वठी वापस भी करे इस मुडे हाय करे सजा। आजादारो यो अल्लाह ज़ुल्ला जो दी खत्म थन वारो मगरिब का थोड़ो पीरिया मुस्लिम ने अकील नजर कई 18,000 बंदन मा 30 बंदा वापस बचा हा 30 बंदन ते मुस्लिम ने अकील नजर कई मगरिब जे नमाज जो टाइम थियो हुसैन जो गरीब सफीर नमाज मगरिब पढ़ाई नमाज मगरिब पढ़ाने के बाद मुस्लिम पोइते दिसे एक वो बंदो ना है सिर्फ जोड़ी बीठी आ। आजादारो बिन्ही शहजादन के सीने से लगाए चेहरे ते बोसो दई रोई जे तो मौला मुखे माफ कजा मां तोड़े खत न लिखा हाँ मौला तो सा अली जो धियो गदा है मौला कूफे जी मौसम तब्दील। या हुसैन जज़ाकल्लाह मौला तहनो खिरियो कबूल करे। बिस्मिल्लाह। आजादारो दिसनो मुडे जोड़ी के वतई
एक शहजादे जो हथ सजे हथ में, बे शहजादे जो हथ इन हथ में, नदीम जोड़ी के वटी हलंदो तो अचे। जेको कमीनो कूफे वारो ॾिसिया दर बंद करे चा मुस्लिम तुंहिंजे लाइ अमान ना है। आजादारो दर बंद थींदा विया, मुस्लिम ने अकील जोड़ी के वठी हलंदो रहियो। सामो नजर पई काजी शुरह जे दरवाजे ते, अल्लाह लानत करे काजी शुरह ते। इन मुस्लिम के ईंदे ॾिठो दर बंद करण लॻो न, मुस्लिम हकल ॾेई चयो काजी दर बंद न कजा। काजी चयो मुस्लिम तुंहिंजे लाइ अमान ना है। मुस्लिम चयो मां तुंहिंजे अमान ते बि लानत थो कयां, मां तो ते बि लानत थो कयां। चयो पोइ रोकियो छो अथई? मुस्लिम चयो गरीब सैयद समझी, मुसाफिर सैयद समझी, हिकिड़ो एहसान कर। चयो केड़ो एहसान? मुस्लिम चयो मुझे पुटन के एतरी देर दर जे अंदर बिहार, मां गली जो मोड़ हलियो वञा, पो छडे दी जाने गरीबन जो नसीब। या हुसैन, या हुसैन, मौला तानो मातम कबूल करे, मौला तानो गिरियो कबूल करे। आखिरी लफ्ज अदा दारा मजलूम करबला। जोड़ी जुदा थी वई, पुटन का जुदा थी हलियो। रात जो टेम थी एक दरवाजे ते अची वेही रहियो। मोमना माईया हर घर का बाहर थी अचे, हर अंदर ॾिठई हिकिड़ो मुसाफिर वेठो वा। बाहर अचे जॾहिं मुसाफिर प्यासो आ, मुस्लिम चयो पानी अथई त प्यार। अदादारो जाम भरे आई, पानी प्यारे, वापस मोटी ॾिठई त साॻी जगह ते वेठो वा। अॻियों अची चए थी गरीब जल्दी कर पंहिंजे घर हलियो वञ, कूफे जी मौसम तब्दील थी वई आ, जल्दी कर घर हलियो वञ। टियों मरतबो थी न जल्दी कर घर हलियो वञ। मुस्लिम रोई चयो जिनजो घर कूफे में न हुजे, बिस्मिल्लाह मौला तुझे है कबूल करे। अज़ादारो जॾहिं चई न जिनजो घर कूफे में न हुजे, कदमनि ते किरी पई। जॾहिं भुल जा थी या मौला हुसैन जो वकील आ, चयो हाँ मां मुस्लिम ने अकील आ, चादर लाए कदमनि ते रखी। जॾहिं मौला मां अब्बास जी कमीज आया, हलिया है घर हाज़रा, मुझे सर हाज़रा। अज़ादारो ॿुधंदो जुमिलो, घर वठी आई, मुसल्लो बिछाई, जल्दी जल्दी सां वञी खाधो खणी आई, शरबत जो जाम अॻियां रखी। चई मौला बिस्मिल्लाह खाधो खाओ। खाधे जो नालो आयो, मुस्लिम होशियारू ॾेई रुनो, मुंहं ते मातम करे। जॾहिं मौला लुकमो खाओ छंदा, मुस्लिम रोई चयो जी खां जोड़ी जुदा थी वञे, उनखे कहिड़ा खाधा वणंदा। या हुसैन सैयदा तव्हां ते राज़ी। अज़ादार मज़लूम करबला। रात गुज़री वई, सुबह जो नमाज जो टाइम थियो। इन माई जो पुट अल्लाह उन ते लानत करे, इन मलऊन इब्न ज़ियाद के खबर ॾिनी मुस्लिम असांजे घर लिखियल आहे। ए बिल्कुल इन अखियुनि जा पढ़ियल लफ़्ज़ आहिनि। 5000 सिपाही इब्न ज़ियाद जे दरबार मां, अशअस बिन कैस कुंदीअ जो पुट कुत्तो पंहिंजे क़यादत में वठी हलियो। घोड़नि जे टापुनि जी आवाज़ मुस्लिम जे कननि ते आई। हुसैन जे सफ़ीर मुसल्लो छॾियो, ज़िरह पाती, तलवार मयान मां कढी, घर खां निकिरे पियो। तवा अॻियां आई, मौला मुझे घर खां ॿाहिरि न निकिरो, घर में भी जंग कयो आसानी थींदी हो, घणा तव्हां अकेला आहियो। मुड़े ॾिसंदो ॿई हथ हुन माई जे सर ते रखिया। मुस्लिम रोई चयो तुंहिंजे जन्नत जो मां ज़ामिन आहियां, मगर तुंहिंजे घर मां जंग नथो करे सघां। माई चई मौला मजबूरी कहिड़ी आहे? मुस्लिम रोई चयो तुंहिंजे घर जंग थो कयां, तुंहिंजे चादर लहण जो ख़तरो आहे। आज़ादारो जी खे कनीज़ुनि जी चादर एॾी प्यारी आहे,